कॾहिं बि ठाह जो न सोचिजांइ। शेर अली भी आज़ाद थी अची वियो आहे। सोच सीरियल ड्रामो तकरार ड्रामे दोस्तों जेका किस्त अचण वारी है उन जी पूरी तफ़सील ॾींदासीं, नई अपडेट ॾींदासीं। बेहतरीन अपडेट है दोस्तों। अचण वारी किस्त में तव्हां ॾिसंदो पहिरीं ॻाल्हि त हाणे सिजावल खान सम्झी वेंदो त हाणे नवाब खान कमज़ोर थींदो, मूसा दरिया खान सभु आज़ाद थी चुका आहिनि। लेकिन इन में हिकिड़ी ॿी ॻाल्हि तव्हांखे ॿुधाईंदा हलूं, मोमल निशानो बणाईंदी मूसा खे कीअं बि करे हू निकाह जे लाइ मजबूर कंदी, पंहिंजी भेण खे बि इस्तेमालु कंदी, यानी पंहिंजी भेण खे चवंदी तूं इहा ॻाल्हि कर, ऐं मोमल फसाईंदी मूसा खे। ऐं सिजावल खान जेको आहे दोस्तों उन खे हिकु पासे कर, शेर अली अची वियो आहे। शेर अली हमलो कंदो सिजावल ॻोठ जे मथां, ऐं शेर अली अहिड़ो हमलो कंदो सिजावल सां बि वेल थी वेंदो, ऐं उनखे पोइ ख़बर पवंदी वाक़ई हमलो थियो आहे। हू वरी ॿियनि ॾे बि सोचे सघे थो। लेकिन तव्हांखे इहो ॿुधायां त मीर ॾाढी कोशिशि कंदो मूसा खे सम्झाइण जी, तूं जेको आहे नवाब खान जी चालनि जो शिकार बणिजी वियो आहीं, जीअं मां बणिजी वियो हुउसि। तूं कोशिशि कर इन खां बच, तुंहिंजे मथां थोरो सिजावल कयो आहे, नवाब खान न। ऐं मूसा सम्झंदो इहो कीअं वरी, ऐं मूसा ऐं जेको आहे नवाब खान जी मुलाक़ात थींदी, ऐं नवाब खान ऑफर ॾींदो मूसा खे, ऐं मूसा चवंदो मूंखे पंहिंजे बराबरि में विहारे पोइ फ़ैसिलो कर त वेंदुसि। जे ईअं हल्को फुल्को सम्झी त झुकाइण जी कोशिशि तूं कई आहे, ज़ोर लॻाए चुको आहे, मूसा ज़ोर सां न प्यार सां मरदो आहे।